हलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह हलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जे ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि अवां जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजो साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो ऐं आचर जो ॾींहुं हुजे त मोकल जो ॾींहुं ज़रूरु हुजे पर असां वटि हींअर जेका हर लम्हे हर वक़्तु जेको हुजे इहो मींहं जो ॿुधायो वियो हुजे उन खां अलावा जेको कल्ह बि जेको मींहुं ॾाढो वसियो हुजे पंजाब सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं जेको दरियाहनि जो छोड़ हुजे दरियाहनि जो जेको वहकिरो हुजे ऐं उते जूं जेके कहाणियूं हुजनि नयूं कहाणियूं जनम वठनि किथे कंहिं माउ जो बालक जेको हुजे उहो लुड़ी वञे उन माउ उन बालक जे पोयां पाण खे लोढ़े छॾियो हुजे कंहिंजो घर किरी पियो हुजे के वरी पंहिंजो घर जिथे हुजे उनखे शहर विया हुजनि ॾिसो हुजनि घर असांजो ॿुॾी हुजे ॿेड़ी करे वरी उते अचे पुॻा हुजनि त इहो असांजो घर हुजे इहो काॾे घर वियो हुजे उहे रोअंदा हुजनि रड़ियूं कंदा हुजनि वाका कंदा हुजनि न्याणियूं रोअंदियूं हुजनि त ज़िंदगी जी जेका कमाई हुजे उहा माण्हू जे कखनि में हुजे ॿचनि में हुजे ऐं कख बि सलामत न रहंदा हुजनि ॿचा बि सलामत न रहंदा हुजनि पोइ माण्हू जी ज़िंदगी कहिड़ी हुजे हाय सो अहिड़ा त ॾुख हुजनि पर उन्हनि ॾुखनि जो दरमान केरु थींदो वक़्त जा हुकुमरान दरमान थींदा हुजनि वक़्तु उनजो जेको दर्द हुजे उन्हनि दर्द खे घटाइण लाइ अवां सभु पाण बि कोशिशि वठंदा हुजो हिक ॿिए जे लाइ ऐं तव्हां ॾिसंदा हुजो इन में माण्हू सिखंदो बि हुजे इहो मालिक साईं तकलीफ़ हुजे त बंदो सिखंदो बि हुजे बंदो ॿिए खे ॾुख ॾिसी पोइ जेकॾहिं माण्हू खे अञा बि अहसासु न थींदो हुजे पोइ बि जेको हुजे पंहिंजे पाण खे न संभालींदो हुजे पंहिंजे ॿारनि खे तालीम न ॾींदो हुजे उन्हनि खे सुठी तरबियत न ॾींदो हुजे उन्हनि खे हुनुर न ॾींदो हुजे त पोइ त इहे जेके ॾुख हुजनि इहे दर्द हुजनि इहे तकलीफ़ूं हुजनि इहे त पोइ ईअं सम्झंदा हुजो असांजी ज़िंदगी मां कॾहिं बि ख़तमु न थींदा हुजनि इहे जीअ खे झोरण वारा इहे कम लॻा पिया सो इहो ॿोॾ ऐं दरिया जो पाणी ऐं पोइ मथां वरी मींहुं सो इहो जेको पंजाब में त इहा सॼी कहाणी हलंदी हुजे अवां वाक़ुफ़ु हुजो त सभु दरिया पोइ उहो ॾिसो त डेम मां उतां खां बि पाणी ॿाहिरि कढियो उहो बि भरिजी वियो हुजे पर हाणे वरी ॻाल्हि रही हुजे असांजे सिंधूअ जी त इहो सभु पाणी वरी जॾहिं सिंधूअ ॾांहुं ईंदो हुजे त सिंधू पंहिंजे उन मौज ऐं ओज सां ऐं उन पाणीअ जे रेले सां गॾु ईंदो हुजे ऐं हिते हर ॿियो माण्हू जेको हुजे गुॾूअ वटि ॾिसंदो हुजे त गुॾूअ वटि केतिरो पाणी आयो हुजे पोइ सखर खां केतिरो पाणी आयो हुजे सखर वटि कहिड़ो हाल हुजे पर उन सां गॾु गॾु पोइ वरी ॾिसंदा हुजनि त कोटड़ीअ वटि केतिरो हुजे पर इहे सभु जेके दर हुजनि या कोटड़ी हुजे या सखर हुजे या ॼाम सोरो हुजे गुॾू हुजे हिते सॼी सिंध जी हींअर नज़र हुजे सभु सिंध जा माण्हू हिन ते नज़र रखो वेठा हुजनि पर सिंध जा माण्हू इहे जेके बचा बंदि हुजे उन ते बि वॾी अखि रखियो वेठा हुजनि इहे बि चवंदा हुजनि कंहिंजा सला सावा हुजनि कंहिंजा अझा हुजनि अझो ठाहिण बि सवलो न हुजे अहिड़े दौर में जेको हुजे फसल पोखण को आसान न हुजे कंहिंजो फसल लुड़ी वञे सम्झो त हुन ज़िंदगीअ जा कई साल लुड़ी वेंदा हुजनि एॾो त हुन ते ख़र्चु थींदो हुजे एतिरो हुनजी महिनत हुजे पोइ हुन में मज़दूरी ॾियणी हुजे हुनखे कंहिं बचे जी कंहिं न्याणीअ जी शादी करणी हुजे जेको हुजे पाणी में जो लुड़ी वेंदो हुजे त ॾुख तकलीफ़ माण्हू खे ज़रूरु थींदी हुजे पर पोइ बि उन आस उमेद में उहे वेठा हुजनि
के इहे पाणी सुकंदा हुजनि वरी जो ॿिज छटींदा हुजूं त जेको बि छटींदा हुजूं त वरी जेको हुजे असांजी सुहिणी सिंध जेका हुजे वरी सावक ई सावक पर हुजे। उन सां गॾोगॾु पोइ उन्हनि जो सॼो वहिंवार ज़िंदगी इन ते हुजे, शादियूं मुरादियूं, खाइणु पीअणु ऐं ख़ुशियूं, पोइ तालीम, बचड़नि जी तालीम, पोइ दुनियादारी, पोइ घर ठहिणु, हुननि जो सभु कुझु इहो फ़सुलु हुजे। ऐं मालवंत माण्हू जेके हुजनि उहे पंहिंजो माल मता अव्हां इहो बि ॾिसंदा हुजो त पोइ ॾुखियाईअ में पोइ ॿोॾ में अव्हांखे कहिड़ी ॾुखियाई थी हुजे, तव्हांजो माल मता उन में अहिड़ी बीमारी आई हुजे जो 10,000 में अव्हां खां कोई मेंह न वठंदो हुजे, 15,000 में 8,000 में अव्हां खां को गऊं न वठंदो हुजे, तव्हां केॾा ॾुखा हुजो जॾहिं पंहिंजो खीसे में ॿ रुपया न हुजनि, पोइ अव्हां तंबूअ में वेठा हुजो, टेंट में वेठा हुजो, वण हेठां वेठा हुजो। वरी जेको हुजे कंहिं मरीज जी का दवा दारू कबी हुजे या कंहिं दुख दर्द खे जेको हुजे मुंहुं ॾिबो हुजे, माना एतिरा तकलीफ़ में हुजूं। पोइ इन जे करे इहे सभु शयूं अॻुवाट करे छॾींदा हुजो, सुस्ती न कंदा हुजो। पोइ सच पुछो त जॾहिं टीवी ते माण्हू ॾिसे अव्हां टेंट में वेठा हुजो, उहा माउ झूर, उहो वॾड़ो झूर, पोइ उहे न्याणियूं, उहे बचड़ा, उन्हनि जा चहिरा अहिड़ा मुरझाइजी वेंदा हुजनि जो माण्हू खे सम्झो त सुन करे छॾींदा हुजनि। पोइ इहा अव्हांजी सुस्ती काइली, हुन जा चहिरा जेके हुजनि मासूम चहिरा, उहे सुकुड़जी वेंदा हुजनि। त अॻुवाट इहा कोशिशि कंदा हुजो अव्हां वटि जेतिरो माल मता हुजे उनखे कंहिं पकी जाइ ते, कंहिं पके ते, किथे अव्हां उते रहाईंदा हुजो त जीअं ओखे वेले अव्हांखे कमु अचे, अव्हांजे माल जी, अव्हांजे बचड़नि जी हिफ़ाज़त थी सघंदी हुजे। पर हा इहो बि न हुजे त रुॻो टेंट में किथे असांखे जरी मिली त मिली हुजे जे न मिली हुजे, पर जॾहिं अव्हां वटि पंहिंजे हड़ में कुझु हुजे पोइ मानीअ जो गभो वठी बि खाईंदा हुजो, दवा बि वठंदा हुजो, केॾे अची वञी बि सघंदा हुजो, कंहिं बालक खे का तकलीफ़ हुजे इस्पताल पाण ई झटि पुॼंदा हुजो। हड़ में हुजे त अव्हां ईअं सम्झंदा हुजो कि सॼे जग जहान वटि हुजे, अव्हां वटि न हुजे त भले दुनिया वटि खणी केतिरो बि हुजे पर सम्झंदा हुजो कंहिं वटि बि न हुजे। सिंध जा माण्हू हथ टंगण न सिखिया हुजनि, पहिरीं ॻाल्हि त इहा हुजे। इहे ॿोॾूं अॻे बि ईंदियूं हुजनि, माण्हुनि जा अन लुड़ी वेंदा हुजनि, कुझु पर वणज वापारु करे बि ज़िंदगी खे बसर कंदा हुजनि, इन उमेद में न रहंदा हुजो त कोई ॾींदो हुजे त असां खाईंदा हुजूं, पोइ मासूमनि खे बि बुख न मारींदा हुजो, उन्हनि खे बीमारी जे वर न चाढ़ींदा हुजो, पोइ चांवर तमामु घणो मिलंदो हुजे, कंहिंजे तबियत खे न लॻंदो हुजे, कंहिंखे मानी, कंहिंखे नान न वणंदा हुजनि। सो इहो ख़ुदा र पंहिंजो ख़्यालु पाण रखंदा हुजो, उहा ॾाढा सुलक्षणा हुजो, शौर रखण वारा हुजो, दरिया खे सम्झो, ॻाल्हियुनि खे सम्झंदा हुजो, सियासत खे सम्झंदा हुजो, पर हिते अचे पंहिंजे मासूम बालकनि जो, पंहिंजे वॾड़नि जो, बचड़नि जो, माल जो इहो ज़रूरु ख़्यालु रखंदा हुजो त सुभाणे ॾुखियो ॾींहुं अव्हां न ॾिसंदा हुजो। सो प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे, ॾुखनि जी बि ॻाल्हि कंदा हुजूं, पर जेके पके ते हुजनि उहे वेठा ॾिसंदा हुजनि त कचो कीअं हुजे, दरिया कीअं हुजे, दरिया जी मौज कीअं हुजे, पर समुंड त ख़ुशि हुजे, मछेर मुहाणा बि ख़ुशि हुजनि, कंधिया वारा बि ख़ुशि हुजनि। ॿी वॾी ॻाल्हि इहा हुजे त हिन मिठे पाणी ईंदे सां सिंध जो जर मिठो थींदो हुजे। इन पाणीअ जे करे बि तमामु घणियूं बीमारियूं असां वटि सिंध में थींदियूं हुजनि, जर मिठो थींदो हुजे त अधु बीमारियूं घटिजी वेंदियूं हुजनि। सो पाणी जो एॾो वॾो मसइलो असां वटि जर खारो थी वेंदो हुजे, ॿाड़ो थी वेंदो हुजे। सो इन ते अॼु घणी कचहरी बि करूं, बालकनि सां बि कचहरी करूं, मोकल जो ॾींहुं हुजे, पर प्रोग्राम जे शुरूआति में हिकिड़ी वाई हुजे भिटाई साईं जी, पोइ जॾहिं अव्हां जे हड़ में कुझु बि न बचंदो हुजे पोइ मालिक ते छॾे ॾींदा हुजो, पोइ चवंदा हुजो त वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां। ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा त असां कचहरियूं कयूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं कल्ह आउं वरी हिकिड़ो इहो बि चवंदो हुजां त असांजा सिंध जा माण्हू जिते ॾेह परॾेह में रहिया पिया हुजनि उते पोइ वरी ॾिसां त उते बि हितां खां वॾी कचहरी घुराए उते कचहरी कंदा हुजनि। वाह वाह। पर मूं चयो हिते
मुल्क ॿिए मुल्कनि में वेठा हुजनि कचहरी त उते कचहरी जा हिते त वरी- कोडिया बि हिते त वरी सर रामण बि हुअणु खपंदो हुजे आई न? इहा ॻाल्हि न हुजे असां अगरि ॿिया बि रामले जहिड़ा खोड़ हुजनि पर माण्हू जो दिलि त चवंदो हुजे न, दिलि असां रूह हाणे त माण्हू जो सट खाए न। रूह खे सम्झाए छॾो हुजे त असां वटि राणी कीअं हुजे अहसास केतिरो हुजे माण्हुनि हा, में ईअं बि हुजे माण्हू रूह खे बि सम्झाईंदो हुजे। सम्झाईंदो हुजे अब अहिड़ो न कंदो हुजे सुभाणे असांखे हरू भर ॿिए जे ऐं अॻियां जेको हुजे वरी माण्हू ॾुखियो थींदो हुजे, ॾुखो थींदो हुजे न दुख सुख दर्द तकलीफ़ पंहिंजे अझे में माण्हू पियो हुजे। ॻाल्हि हुजे असुल त वड़ जी हुजे हा। वड़ वारा माण्हू हुजनि उहे सभिनि खे हड़ में खणंदा हुजनि पर जिते वड़ ऐं न वरी हुजे के पोइ त वरी अहिड़ा हुजनि जेके रगो छिनण ॼाणींदा हुजनि, हा ठाहिण न ॼाणींदा हा हुजनि। ठाहिण असां वरी उहे हुजूं जो चवंदा हुजूं त छिनण न हुजे, गंढल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? सर गोटुमर कान कोकर मोरो थे अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे से मुंहिंजो मोहम्मद अली कोकर। मोहम्मद अली खोखर मोहम्मद अली छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो पप्पा चार तव्हां ॿुधायो खे लॻो पिया? सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि सर फरमाइश आहे जमन अली मीरा अली जी। फरमाइश रखी हुजे हा ज़रूरु ज़रूरु फरमाइश तव्हांजी पूरी कंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। हा तूं सुबुह सां हू निंड मां थो जे अञा फरमाइश रखी हुजे पर दुनिया में माण्हू जॾहिं वञे त दुनिया में के कमु करे हितां खां पोइ हुत विलायत वञे त माण्हू जो सहूर अहिड़ो उते बि वरी अहिड़ो कमु कंदो हुजे जो चवंदा हुजनि के बाबा वाह। फलाणे हंधा आयो हुजे पर माना माण्हू असुल मोर हुजे। हा पर माण्हू बि उहे बि मोह हुजनि हा। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? हा साईं मोहम्मद असलम वजीर ॻाल्हायां पियो मिठी खां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। वाह वाह असलम बजी साहब ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो फज़ल आहे सभु ख़ैर लॻो पियो आहे साईं। तव्हां ख़ुशि आहियो मज़े में? बसि ख़ुशि हुजूं बसि जो सिंध जो हाल हुजे मुल्क जो उन आधार सां ओड़ा ख़ुशि हुजूं। न न बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम अॼु मूं स्टार्टिंग खां ॾिठो तव्हांजो जेको स्टार्टिंग हुई उहा ई मौजूदा सूरत हाल जे हवाले सां हुई यकीनन असां हाणे बोर्ड वारी सूरत हाल में दाख़िल थियूं पिया अलाह साईं असांखे वॾे नुक़सान खां बचाए। बसि इन जी नुस्कान खे बचण लाइ जेका हुजे या ॻाल्हि रखी हुजे त असांजा माण्हू ॻाल्हि खे सम्झी वेंदा हुजनि ऐं वक़्त सिर पंहिंजो कमु करे छॾींदा हुजनि। हा बिल्कुलु बिल्कुलु साईं दरअल वरी तव्हां जूं कोशिशूं पंहिंजी जाइ ते जेको तव्हांजो कमु आहे आगाही वग़ैरह जे हवाले सां उहो तव्हां सुठी ॾियो पिया ऐं साईं तव्हांखे इन जो अजर बि ॾींदो ऐं तव्हांजो कमकार जेको आहे मौक़े मुनासिबत सां ॾाढो बहितरीनु आहे। वाह वाह मिठी जी मौसम कीअं हुजे? जी सर मिठीअ जी मौसम कीअं हुजे? असां वटि साईं भली थोरी जोड़े ढक वारी मौसम आहे मिठी में आसपास में बाक़ी एतिरो मींहुं वग़ैरह हींअर न आहे बाक़ी कुझु हिकिड़ो ॿ हफ़्ता पहिरीं मींहुं सुठो बसि ॿुधाईंदा हुजनि मींहुं पवंदो हुजे त पर इहा बि अव्हां वटि बि सुजाॻी हुअणु खपंदी हुजे। हा बिल्कुलु बिल्कुलु असां हिते पंहिंजे प्लेटफॉर्म तां रेडियो तां जेका बि शइ आहे रेडियो बक्स तां ॾिसी था उहा असां ॾियूं पिया जी हा बाक़ी हाणे तव्हांजो लाइव प्रोग्राम आहे ऐं इहो तव्हां सुठी उन बाबति मालूमात ॾियो पिया ऐं तव्हांजो यकीन जेके कोशिशूं जेके आहिनि से क़ाबिल तारीफ़ आहिनि बाक़ी अॼु जे प्रोग्राम खे जेको तमामु सुठो पसंदि करियूं पिया ऐं तव्हां स्टार्टिंग में बिटाई वोट जी जेका वाई ॾिनी उहा ॻाल्हि मौक़े मुनासिबत सां बहितर हुई ऐं यकीनन असां हिन सूरत हाल में हिकु साईं रामू साहिब हिकिड़ी ॻाल्हि अहम आहे जी जी असां दरिया खे दरिया बादशाह चऊं था तो दरिया असल में बादशाह रब पाक जी ज़ात आहे ऐं बाक़ी जेको आहे दरिया हिकिड़ी मखलूक आहे रब पाक जी हिकिड़ी मखलूक आहे जीअं असां इंसान मखलूक आहियूं ऐं
ऐं बाक़ी इन जो जेको दरिया जा जेके कुदरती वहकिरा आहिनि उन जो असांखे तहफ़ुज़ ऐं उनजो एतिराम करणु असां सभिनी ते फर्ज़ु आहे। उन अंदरि जेके दरियाई वहकिरा आहिनि कुदरती वहकिरा आहिनि उते असांखे रहण खपनि न खपे, उते असांखे पंहिंजा घर अॾनि न खपनि। पंहिंजा हिते ॻाल्हि आहे ज़रूरु। बिल्कुलु सही चवंदा हुजो। अवां रेडियो मिठी जा जेके कंपूअर हुजो तव्हां बि ईअं कंपेयरिंग कंदा हुजो त अवां बि इलाइक़े में पोइ पंहिंजे इलाइक़नि में पोइ हिते कहिड़ी ॿोली में ॻाल्हायो, इलाइक़ाई में को ढाटकी में को ॿिए में कंहिं में कहिड़ी ॿोली में कंपेयरिंग करो। साईं उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही में कंदो आहियां। ढाटकी अचे थी पर ढाटकी में मूं अञा कंपेयरिंग न आहे कई। उर्दू ऐं सिंधी में कंदो आहियां। पोइ थोरो भला ढाटकी में चवंदो हुजे त मां मिठी खां ॻाल्हाईंदो हुजां, तव्हां सभु सुणंदा हुजो। हा, हूं मोहम्मद असलम वज़ीर मिठी खां मिठी शइ ॻाल्हायां पियो। मेहरान टीवी ते मुंहिंजी काल हले पई, अभी सभु सुणो पिया। हा हा सुणो पिया। छा करो असांजी घर में ॻाल्हाईंदड़ ॿोली इहा ई आहे। इहा ई आहे न, अवां सुणो पिया। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। हेॾां इहे सुणनि पिया, हे सुणे बि न, हे सुणे बि न, अवां सभु सुणो। ॿीजोरो बेजोरो वेठा हुजो, बोलो वेठा हुजो, सभु पंहिंजी जॻह ते वेठा हुजो। हा सुणो सभु सुणंदा हुजो, पर हे न सुणंदी हुजे। तूं ख़ाली रुगो संघंदी हुजी, सुणंदी न हुजी। प्यार में बोले अच थो अञा हिनखे प्यार जी ख़बर बि न पई हुजे। हा बोली तूं तितरो हुजी, मोर हुजी, हाणे तुंहिंजे मुंहं ते रॿ हारी हुजे। पोइ चवंदी रॿ हारी तोखे कहिड़ो मुंहुं खपंदो हुजे। हाणे एॾो मुंहुं, हाणे कहिड़ो तुंहिंजो एॾो वॾो मुंहुं हुजे जो असलो इन ते सॼो असलो हेतिरो मुंहुं हुजे सो बि सुकी वियो हुजे साड़ में। हेतिरो वञी मुंहुं। हलो 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 वाह हलो चलो रहा तो तूं है तोखे भई होई कड़ो हुजे त को अञा फोन कॉल ते ईंदो हुजे न मतलब शुरुआत जेका हुजे सॼो ज़मानो ॾिसे सॼी शुरुआत जेका हुजे तूं करहीं। हा शुरुआत तूं करहीं, फसरी कम ताण जी फरमा तूं करहीं। कड़े फसरी कहे कड़ो भिंडो हणो हुजे तोखे की हणदो हुजे मुंहिंजो नालो बिरादल हुजे। कड़े पत्थर कटे किलोली ना बणा के मूंखे बि कितना मने कड़े पत्थर मुंह में हणी हुजे तोखे पत्थर मुंह ते लॻाए तो लगी हुजे छा हुजे जेको मां ॾिसंदी हुजां। छा हुजे फरियो बि न हुजे न, फरियो बि न हुजे। सो हणंदी हुजे ॿ टे त ख़बर पवंदी हुजे। बस फरे हणण जे बजाय पंहिंजो मथो भित में हणंदी हुजे। बस मथो भित में कोन हणंदी हुजां, थोंटियूं ॿ टे तोखे रखंदी हुजां। मथो पिटींदी हुजे, मथो पिटींदी हुजे। तूं जान छॾे गयो जान छॾींदो हुजे तोखे ॻाल्हि सम्झ जान में छॾे गयो हुजे राधुल मथो पिटींदी हुजे। तोखे ॻाल्हि रामण गयो हुजे ॻाल्हि तोखे सम्झ में न ईंदी हुजे इन जे करे मथो भित में हणंदी। हाणे हिनखे ॻाल्हि सुणी हिनखे ॻाल्हि सम्झ में न अचे मने सम्झावां। हाणे बस कंदो हुजे मने का होवे थारा बूथड़ी तो वेखे हा न थारा थारी वेखे हा। चुप करत हो काहे को चुप करत हो थे ना लगत हो काहे चुप करत हूं काहे चुप करत हूं मने सुणावे मने सिखावे चुप करत हाउ चुप करत हाउ। हा कलाम हुजे अवां इहो ॾिसंदा हुजो सामान मिरालीअ जो हुजे सो अधे चओ हुजे पोइ हाणे भला हाली त सॼी सिंध जो सैर कंदा हुजो, इहे नज़ारा ॾिसंदा हुजो दरियाहनि जा पोइ इलाइक़नि जा
पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ ॿोॾि जी सूरत हाल कहिड़ी बीहंदी हुजे पाणी किथे ईंदो हुजे मींहं जो पोइ मालिक साईं खे बाझ पवंदी हुजे पर तो तव्हां इहो ॾिसंदा हुजो सुहिणो साण करे सारी सिंध घुमिजे हुन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं मोहम्मद अली अली अल्लाह कंदो सब भली भली जब नाम मोहम्मद अली अली प्यारे अतस लुट जीवियो चैन करारे अतस सो विछियो जैसा प्यारे अतस लुट जीवियो चैन करारे अतस दिल्ली हिकिड़ी दर्दार अतस जियो दूर मिलण जो भली भली जब नाम मोहम्मद अली अली अल्लाह कंदो सब भली भली जब नाम मोहम्मद अली अली रब सब कहीं जो रखे वालो कुदरत जो रंग निरालो रब सब कहीं जो रखे वालो कुदरत जो रंग निरालो कित ऊंदे की दिल डालो हर रात का बैद सवेलो मोहम्मद अली अली अल्लाह कंदो सब भली भली जब नाम मोहम्मद अली अली जिन जे दरां ते रंग रचां हिते बुज़ुर्ग कयां दरवेश वसन था जिन जे दरां ते रंग रचन मस्तिया में मस्त मलंग नचन हर पास लगल भली भली जब नाम मोहम्मद अली अली अल्लाह कंदो सब भली भली जब नाम मोहम्मद अली अली
जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे दुनिया ॾुखनि सुखनि जो मेलो आहे मेले में को अकेलो आहे वाह वाह सो हिन वक़्तु सिंधी फिल्मुनि में बि अलान फ़क़ीर साहिबु एॾो त सुहिणे नमूने ॻायो हुजे ऐं हुन दर्द खे उहो दर्द अॼु बि ईअं लॻे त अॼु जी ॻाल्हि हुजे ऐं हुन जेका कई हुजे त असां चऊं दुनिया त हूअं बि जेको हुजे ॾुखनि ऐं सुखनि जो मेलो हुजे सो उन में को अकेलो हुजे त को वरी जेको हुजे सभिनी सां गॾु हुजे इहो त जेको हुजे दस्तूर हुजे सो हुन सां गॾो गॾु हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे केरु कहिड़े शहर खां अथव साईं स्टेशन पाटण जिलो मीरपुर खां फ़कीर गुलाम रहंदो संजराणी साईं आवाज़ संजराणी साहिबु छा हाल हुजे ठीकु हुजे चङो भलो तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर दुआ शुक्र मालिक जो ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो आहे बसि असांजो हाल हुजे उहो पेश करे छॾियो हुजे सुणाए छॾियो हुजे बस असांजो हाल इहो आहे त मच्छरनि ॾाढो बेदार कयो आहे बरसाति खां पोइ एॾा मच्छरनि सच पुॼे शाम जे टाइम खट खां हेठि नथा लही सघो सिज बीठो हूंदो मच्छरदानी लॻाए छॾींदा आहियूं माल ते ॾिसंदे रोडनि ते माल ॿधो पिया मच्छरदानियुनि में सिंध हुकूमत खां इहा बि असांखे उमेद कोन्हे जो 12 महीननि में ॿियो कुझु कोन थी करे सघे उहो मच्छर माल स्प्रे कराइजे न पोइ इहो कहिड़े थोरा मञो कहिड़े इलाइक़े में जिथे मच्छरनि जो इहो स्प्रे सांगर किलो मीरपुर खां सांगर में तव्हां रुगो अचो न रुगो के रोड ते वञो त ॾिसो माल हर तरफ़ सावा सावा मच्छरदानियूं हली पियूं माल ते ऐं घरनि में सिज बीठो हूंदो आहे मच्छर एॾा चढ़ी ईंदा आहिनि जो सच पुॼी खट खां लहू कोन आहे एॾा मच्छर आहिनि काफ़ी फोनूं पयूं आहिनि सीम हाउस वजीराला पंहिंजो आहे मुरादली खां हुजो काउंसलिंग थियल आहे हुते शिकायतूं पयूं आहिनि केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे ॿियो त सिंध हुकूमत त 15 ज़िलनि जी लिस्ट बि ठाहे छॾी आहे त 15 ज़िलनि खे ॿोड़ींदासीं असां ऐं जेके ॿिया ज़िला आहिनि हुननि खे सुकाइनि पिया असां वटि पाणी कोन्हे साईं दरात लाइ फसुलु सुकनि पिया माल लाइ पाणी कोन्हे शाखूं बंदि थियूं आहिनि सुकियूं पियूं आहिनि ऐं होॾा वरी 15 ज़िलनि खे वरी हाईअलर्ट कढंदासीं त ॿोड़ींदासीं इहा सिंध हुकूमत जी पॉलिसी होॾा सखर बिराज गुडू बिराज जा दरवाजा बंदि करे वेठा आहिनि पाणी जमा पिया कनि त पाणी घटि थिए पोइ ॿोड़ियूं असांजो खे ऐं ॿिया ज़िला खे सुकायूं असां अब हाणे ज़ाहिर आहे हो जेके उते मथे पाण वेठा हुजनि उहा ज़रूरत उन्हनि खे ख़बर हुजे उन्हनि खे सॼी आगाही हुजे उहो पाण जेके हुजनि उनखे ॾिसंदा हुजनि उते मिनिस्टर सभु इहे त मौजूदु हुजनि मौजूदु हुजनि पाणी घटि पिया कनि ॿोड़नि लाइ असां मीरपुर खां सांगर उमरकोट जी शाखूं सभु बंदि थियूं आहिनि सर सुकनि थियूं माल में पाणी कोन्हे पोइ इहो पर पोइ मच्छरनि खां इहो त बचाव त कंदा हुजो यार ॿारनि खे हिननि खे इहो अॻे असां वटि बीमारियूं जाम हुजनि पोइ इहो जेको इलाइक़े जो हुजे डॉक्टर हुजे उन वटि DHO हुजे उन वटि अव्हां वेंदा हुजो न वेंदा आहियूं ॿाहिरि जो पोइ दूहो कंदा आहियूं गंद किचरो गॾु करे ॿाहिरि ॾींदा आहियूं दूहो कंदा आहियूं मच्छर भॼाईंदा आहियूं सॼी राति माल ते मच्छर हथलींदा आहियूं वरी कमकार छा कयूं बस हिन इलाइक़े में उते सांगड़ वटि वेंदा हुजो अस्पताल जिन वटि इहो हुजे या म्यूनिसिपल वारा कड़ा बि हुजनि जेके दूहो कंदा उन्हनि सभिनी खे चवंदा हुजो बस इहो असांजा साफ़ी जेके नुमाइंदा आहिनि उहो बि कार्रवाई कोन था कनि भई मीडिया ते कुझु हाईअलर्ट कनि रोड ते निकिरनि पिया माल ॿधो पिया जानवर ॿधा पिया आहिनि उहो बि असांजा नुमाइंदा बि उन्हनि खे साईं बर्तन नथा मिलनि रिपोर्टिंग कोन था ठाहिनि नुमाइंदनि वटि बि आहियूं प्रेस क्लब वटि बि आहियूं बाबा तव्हांजो आवाज़ु बणिजो मच्छरनि हैरान करे छॾियो आहे हू वञनि था MP MLA जे बंगला वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी अदो त सफ़ा असुल न छर घणी जेको हुजे थोरो घणो हुननि खे बि हिदायत कंदो हुजे पहिरियां मूं त ॿुधंदो हुजां हिननि खे सियासतदान ॿुधंदा ई न हुजनि पहिरीं ॻाल्हि खे न ॿुधंदा हुजनि त इहे असांजूं पंहिंजूं ग़लतियूं हुजनि न पर हाणे इहो कमु हुजे सियासतदाननि जो जेके ॿुधंदा हुजनि अदा इहा बि ॻाल्हि सही हुजे त वाको करणु मूं बसि ॿुधण कमु ॿारो अचनि जो सो वाको वोए वोए कंदी वत बेटा साईं चए वोए वोए कंदी वत
मतां तूं बि न वञी विसरी वाह वाह सो अवां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे छॾींदा हुजो पर ज़ाहिर ॻाल्हि हुजे उन इलाइक़े में उन तव्हां सांगड़ में उहे इदारा मौजूदु हुजनि उन्हनि वटि हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 5 दफ़ा वञिबो उन्हनि खे चइबो त साईं हे असां वटि हालत हुजे मच्छर हुजे सांगड़ में स्प्रे करो जिथे जिथे मच्छर हुजनि असां बि उन्हनि खे जेको हुजे चवंदा हुजो त पर हाणे- उन्हनि जी वीचारनि जी का सार संभाल लहंदा हुजो पर हाणे- स्प्रे हणंदा हुजो पोइ हाणे वरी हलंदा हुजूं ख़बरुनि जो बि टाइम हुजे ख़बरुनि खां परियां हिकिड़ो कलाम हुजे इन कलाम खे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अवां अञा तव्हां असांजा सां कचहरियूं कयूं गाने सुनने जो ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हे जेको ख़बरुनि खां पहिरियां ते सांगड़ खां फोन आई हुजे त हर माण्हू वाको त पंहिंजे जाइ ते कंदो हुजे असां बि टीवी खे हाणे ॾिसूं त ख़बरूं बि ॾिसंदा हुजूं हूअं बि ॿुधंदो हुजां अख़बार पढ़ंदो हुजां पर ईअं सोशल मीडिया खे बि ॾिसां मेहरान टीवी ते बि घणियूं ख़बरूं अचनि उते बि ॾिसंदो हुजां त हालत कहिड़ी हुजे मिनिस्टर साहिब छा चवंदा हुजनि पर उन खां पहिरियां हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वियो हाफ़िज़ छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियत ॿार अल्हम्दुलिल्लाह आवां ख़ुशि आहियो पूरी टीम ख़ुशि आहे सभु ख़ैर बिल्कुलु ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण आवां ख़ुशि आहियो पूरी टीम ख़ुशि आहे असांजे बसरा जो ख़ैर ई ख़ैर आहे कल हलाए किथे दुआ वेठो लॻी हुजे पई हुजे। कल हलाए किथे वेठो हुजे फोन कॉल तुम्हारे सही लॻी न हुजे कल रावण बादशाह जो सिंगल जो वॾो मसलो हुयो इन करे काल मुंहिंजी कटिजी वई माना इहो सिंगनल जो माना सखीअ ते ॿिया सभु ठीकु हुजनि जी जी अल्हम्दुलिल्लाह सखी जाम दाता ई मौसम बि सही आहे ऐं राति माशाल्लाह सुठी थधी तेरी बाक़ी ॾींहुं गरम आहे अलाए तुंहिंजे पासे में सांगड़ वारे पासे खां आदे फोन कई त वॾा मच्छर हुजनि मुंहिंजो हाफ़िज़ खां पुछंदो हुजां मच्छर त न हुजनि हेॾा मच्छर ख़ासि करे त एतिरा न आहिनि जेतिरा माना तंग कनि बाक़ी हूअं सुकून सां वेठा आहियूं मच्छर त एतिरो न आहे असां माना हा हुजनि ज़रूरु हा कुझु त बिल्कुलु आहिनि मौसम जे आहे हिसाब सां मच्छर आहिनि हा यार मच्छरनि जो इहो स्प्रे थियणु खपंदो हुजे मच्छरनि जो स्प्रे थींदो हुजे त बीमारियुनि बड़ियुनि खां इहे ॿार बचड़ा माल इहो सभु बची पवंदो हुजे न भाउ बिल्कुलु छो त कुझु बरसातुनि जे करे जीअं माना गर्मी वधी उन खां पोइ वरी कुझु शहर जे माहौल जे करे मच्छर बि वधियो सही चवंदा हुयो। थियो आहे त हाणे घटिजी वियो पाणी बीहंदो हुजे दुबा थींदा हुजनि मच्छर थींदो हुजे पोइ बीमारियूं वधंदियूं हुजनि पोइ डॉक्टरनि जे भलो थींदो हुजे पोइ आवाम जेको हुजे उहो ॾाढो ॾुखियाईअ में आज़ार में हुजे हा बिल्कुलु रावण छा आहे त जेकॾहिं असां पंहिंजो बि ख़्यालु रखूं पाड़े जो साफ़ सुथराई रखूं ऐं पाणी पीअण न ॾिजे जे किथे किथे बीहे त हुननि में वरी आयल वग़ैरह अहिड़ी शयूं जेके आहिनि स्प्रे वारनि खे चइजे त पंहिंजी सिहत जी पाण बि इंसानु ख़िदमत करे हिफ़ाज़त करे ऐं ॿियनि जी बि माना बचाव करे ज़रूरु आहे ॿियो ख़ैरु हुजे भाऊ ठीकु हुजे जी जी बिल्कुलु अॼु बि ड्यूटीअ ते आहे शायदि सरकारी ॾाढा ड्यूटी त होॾे ई वियो आहे ड्यूटीअ ते हा भाई दरिया जो कमु हलंदो हुजे ॿोॾ ईंदी हुजे त हाणे सभिनि जूं मोकलूं बंदि सभु को पंहिंजे ड्यूटी ते हुजे बज़ारा कंदो त खेर जो इहो रेलो गुज़री ईंदो पाणी जेको अचे थो बग़ैर कंहिं नुक़सान जे ऐं इहो इनशाला वरी समुंड ते रुख कंदो ऐं दुआ कयूं था सभिनि खे चऊं था दुआ कंदा असांजी सिंध जा मुल्क लाइ जेके हालात हलनि पिया अलाह साईं इन हालात में असांजे मुल्क जी हिफ़ाज़त करे ऐं असांजे जेके पाणीअ रेलो अचे पियो ख़ासि करे पंजाब मां पंजाब वरी ख़ैर थिए असांजी सिंध जो बि ख़ैर थिए सभिनि जो ख़ैरु वॾी महिरबानी हाफ़िज़ सभिनि खे सलाम सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं सो जिते जिते हुजो अवां सभु ठीकु हुजो ऐं सही चवंदो हुजे हाफ़िज़ त सभ जो ख़ैरु हुजे
जॾहिं सभिनि जो ख़ैरु हुजे त पोइ असांजो बि ख़ैरु हुजे। पर पोइ असां त भिटाई साईं जी दुआ इहा ई घुरंदा हुजूं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। पर जेको हुजे मीडिया ते हुजे, पाण ॿुधाईंदा हुजनि जा हालात ॿुधाईंदा हुजनि त हेतिरा घर जेके हुजनि हिन ॿोॾ में उहे ॾुखिया थींदा हुजनि, हेतिरा घर हीअं थींदा हुजनि त सच पुछो त पोइ उते असांखे परेशानी थींदी हुजे अव्हां सभिनीनि जी त मालिक साईं अव्हांखे ते रहम कंदो हुजे। हलो हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा मां सकर खां ॻाल्हायां थो, नए पिट खां लियाकत अली बंगी। छा हाल हुजे अदा? सखर वारा ठीकु हुजी? चङो भलो? ख़ैर अलाह अकर वटि मालिक जो भला आहियूं। अदा अदा कीअं हुजे सखर वटि? पाणी कीअं हुजे? पाणी साहिब आहे पर ख़बर नथी पए, हुकूमत जी पुछड़ी वारा रहनि था त पाणी कोन्हे, मिट सड़नि था, हे चवनि था त असांखे जेको आहे बोड थी अचे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। ॻाल्हि सम्झणु खपंदी हुजे न। अव्हां माना इहो चवंदा आहियो त ख़बरूं पोइ दुनिया खे ॾिसणु खपंदो। ख़बर वारा सही बि नथा ॿुधाइनि कॾहिं ॻाल्हि था करे, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि हौदा पोइ पोयों वारा चवंदा रहनि, पुछड़ी वारा त असांजा बिज सड़नि था, असांजो हे थो सड़े, असांजो हो थो सड़े, पाणी कोन्हे, हे चवंदा बोड थी अचे, कंहिंजी ॻाल्हि खे वठूं? बसि पोइ इहा ॻाल्हि ॿुधणु खपंदी हुजे त सभिनि जी दाह, सभिनि जी ॻाल्हि ॿुधी करे पोइ माण्हू दिलि में सोचींदो हुजे, ज़हन सां फ़ैसिलो कंदो हुजे त कंहिंखे कहिड़ी ॾुखियाई हुजे, असांखे मालिक केतिरो ॾिनो हुजे, शुकुर बि कंदो हुजे माण्हू। जी वाह जी वॾी जी जी सलेमान शाह खे असांखे ॿुधायो, इलाही टाइम थी वियो, सलेमान शाह खे न ॿुधो आहे, इहो कुर्ब कजो, महिरबानी कजो, इहो सलेमान शाह खे ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदो, पर हिते सखर ते ख़्यालु कंदो हुजे, सभिनी जो पाणी चढ़ंदो हुजे त ख़्यालु कंदो हुजे, सभिनी खे आगाही ॾींदो हुजे। केरु कंदो, कुझु बि न आहे हिते। बसि ठीकु हुजे, कुझु बि न हुजे। वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। असां पोइ इहो हर भर मथो हणंदा हुजूं, कुझु बि न हुजे हुते। चरिया मनाई दिलि वॾी हुजे, हा दिलि वॾी हुजे, चवंदो हुजे की हिकिड़ा चवनि पाणी न हुजे, हिकिड़ा चवनि बोड ईंदी हुजे, यार ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे त इहो थींदो छा हुजे? हलो वालेकुम सलाम, नमस्ते। थोरो पोतो थींदी हुजे। हे वॾो पाणी जो माहिर असां वटि फोन कॉल ते अची वियो हुजे, जेको गुडू खां वठी सगर खां वठी कोटड़ीअ ताईं असांखे जेको हुजे सो ॿुधाईंदो हुजे, हैदर भट्टी त एतिरो आयो हुजे, हाणे ही थींदो हुजे, हू थींदो हुजे। हा भाऊ हैदर भट्टी, हाणे ॿुधाईंदा हुजो। अभी पानी जेको आहे सो अची वियो आहे, थोरो घणो, एतिरो घणो न आहे जेतिरो ॿुधो पियो आहे, ओतिरो पाणी न आहे, पर आयो आहे। ॾाढा थोरा जेके मोरे रोड वारा ॾखिण तरफ़ आहिनि, थोरा थोरा भरिजी विया आहिनि, वाह वही विया आहिनि। बाक़ी जेको ॾखिण उत्तर पासो आहे उहो फुल थी वियो आहे, सफ़ा रोड सां अची लॻो आहे। ऐं कटे जा माण्हू जीअं जंहिंमें ॿोड़ा आहिनि, जतोई आहिनि, चांडिया आहिनि, मंगती आहिनि, इहे सभु लॾे अची दादू जे उस पासे वेठा आहिनि। पाणी हेॾा चार कनि, तारीख़ अधु फुट चढ़े अचे मथे बंदि ते। घणो पाणी चढ़ंदो हुजे रोज़ तुंहिंजे अंदाज़े मूजिबि? मतिलबु अधु फुट चढ़े थो। भला पोयां जेको पाणी ईंदो हुजे, पोइ हिते जेको रहियल हुजे, उन मां छा सम्झंदो हुजे त इलाइक़े वारनि खे पाणी ईंदो न, हितां दरवाजा खुली रहंदी, जेको पाणी आहिस्ते आहिस्ते निकिरंदो, पोयां जेको पाणी ईंदो उहो लख थी पोइ असां निकिरंदो न। पोइ इलाइक़े वारा माण्हू छा चवंदा हुजनि त वॾी बोड थींदी हुजे, नंढी बोड थींदी हुजे, हुननि जे ज़हन में छा हुजे? हुननि जो इहो चवणु आहे त जेको बोड आई आहे उहो पाणी आहे 2010 में आयो, ओतिरो ई पाणी, हिन खां वधीक कोन्हे। इहो माण्हू अफ़वाह था हलाइनि ऐं माण्हू जेको आहे माण्हू खे डपु था ॾियनि, एतिरो पाणी न आहे जेतिरो असां सम्झूं था। छो त मोरे रोड खां जेको ॾखिण वारो पासो आहे उहो अञा किथे किथे रहे पिया, के दरियूं अञा रहे पियूं ते पाणी न पियो आहे। माना इहो इलाइक़े जा माण्हू चवंदा हुजनि त माण्हू इहो अफ़वाह ॾींदा हुजनि। अच्छा, एतिरो पाणी न आहे, पर इहा बि कोशिशि हुजे त पोइ ओचितो जेको कमु थी पवंदो हुजे त पोइ ॾुखिया थी पवंदा हुजनि माण्हू। उहो 4 ॾींहं खां पोइ असां वटि जेको पाणी कयो अथव, 4 ॾींहं खां पोइ असां वटि पहुचंदो, पोइ सूरत हाल खे छा थो थिए न। पोइ जी सूरत हाल में पोइ ओचितो माण्हुनि खे ऐं माल खे कीअं कढंदो हुजी पोइ तूं?
न न उहो त माल जेको आहे मवेशी पंहिंजो माल कढी आया आहिनि बंदि ते अची वेठा आहिनि ड्यूपूं हणी माल पंहिंजो अन्न पाणी सभु कढी आया आहिनि ॿार अची वेठा आहिनि पर हुन जी जॻहियूं अञा कुझु मज़बूत आहिनि हुते जॻहियुनि ताईं पाणी अञा न पहुतो आहे। बसि पोइ ईअं हुजे छो त इहो अव्हां जिते वेठा हुजो पोइ इहो पासो ॾाढो हेठि हुजे पोइ इहो छिनी पोइ इहो इलाइक़ा इहे हेठां इलाइक़ा हेॾां पाणी जाम हुजे हर माण्हू ख़बरूं त ॿुधंदो हुजे पर हिन हालत में पोइ पाणी अचे पोइ नेटवर्क बंदि पोइ ख़बर न टंकी आहे सेवन आहे जेको इन बंदि कयो तमामु घणो दॿाउ थियो आहे हितां खां लही पाणी होॾां विया हिते अञा दरवाज़ा लही विया आहिनि हुन करे पाणी जी छिक हेठि आहे बाक़ी जेका दरवाज़ा बंदि थियनि त पोइ जेको आहे सो मिर्ची थियो ख़ुश्क थिया जमाली ठाही ॿुधंदा पर इहा इलाज में पता दरवाज़ा हुननि खोले छॾिया पाणी वॾी महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हां जूं जो तव्हां इहो सॼे जेको हुजे असांखे हाल अहवाल खां आगाह कयो हुजे। हीउ असांजो आम नुमाइंदो हुजे हीउ असांजो आम नुमाइंदो हुजे को ॻोठनि जो नुमाइंदो हुजे हीउ असांजो त हीउ जेको ॻोठ में माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हि कनि कंधीअ ते भित खे कन ॾेई ॿुधंदा हुजनि हीउ वरी उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी असां ताईं पुॼाईंदो हुजे हा हीउ उहा ॻाल्हियूं असां हा हीउ माना किथे होटल ते वेठो कंहिं ॻाल्हि हा हीउ उहो हुजे अधो जेको ॿुधी सुणी जेका घटीअ जी वाटर जी वाण जी ॿुधी असांखे ॿुधाईंदो हुजे हीउ असांजो अवामी राब्ते जो बाबा हीउ असांजो जेको हुजे अवामी राब्तो बसि जुड़ियल हुजे आम माण्हू सां हीउ असांजो उहो नुमाइंदो हुजे ईअं न सम्झंदा हुजो पर हीउ वॾो स्पीड वारो नुमाइंदो हुजे हा हेॾो पाणीअ जो ढुक बि न पीतो हुजे सॼो ख़बर ॿुधाए वियो हुजे असांखे सॼी रिपोर्ट हा लिखल बि न हुजेसि हा हा सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾिसंदा हुजूं सो अधे बि फरमाइश कई हुजे साईं सलेमान शाह जी सो सुणप जे अखियुनि खे जल तूं इहे तीर न हण पल पल तो हो इहे तीर न हण पल पल तो सुणा पंहिंजी अखियुनि खे जल तूं इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार 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 चवंदो हुजां अव्हांखे जे पंहिंजे प्रोग्राम रामो ऐं राधा में भलीकार चवंदो हुजां साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो पर हाणे वक़्तु इहो हुजे जो हर माण्हू जेको हुजे उहा ॻाल्हि या ज़रूरु कंदो हुजे दरिया जी बासा जी ॻाल्हि करे या वरी उहा ॻाल्हि करे त मींहं जी जेका मींहं जो बि ॿुधायो हुजनि त असां सभिनी खे इहो बि फ़िक्रु हुजे त हिकिड़ो जीअं कल्ह पंजाब में बि अॻई त पाणी हुजे ॿोॾि जो मथां वरी मींहुं पियो हुजे ॾाढो सो जिते मींहुं एॾो पियो हुजे ॾिसो त एॾो पका घर बिल्डिंगूं उहे ईअं पाणीअ में लुढ़ी वञनि अंदाज़ो कंदा हुजो त पोइ असां चवंदा हुजो त मालिक साईं अव्हां ते रहम करे हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद रहमान साईं वालेकुम सलाम सदा मौजूद फ़कीर साईं ख़ुशि आहियो सभु ख़ैर साईं ख़ैर ख़ैर फ़कीर साईं अलाए किथे केरु हाज़िर लॻा पिया हुजो पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो फ़कीर मंज़ूर अली जमाली हक़ मौजूद होटल शेरी स्टार तां सर वाह 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 कीअं हुजो ठीकु हुजो चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह लख एहसान अल्लाह जा रहमान साईं तूं बि ख़ुशि आहीं असांजी अधी रात धाम ख़ुशि आहे सभई ख़ुशि आहियो था बसि जो हाल पेश पिरिया नाल वाह जो प्रोग्राम हले पियो तव्हांजो साईं हींअर कलाम बि तमामु पुराणो तव्हां भलो हलायो बिल्कुलु घड़ी सवा जो मेलो आहे पोइ हर को यार अकेलो आहे हाय 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 बसि इहो दुनियादारी हुजे ॾिसंदो हुजे पाण साईं ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं दुनिया जा टेंशन लही वेंदा आहिनि हमल फ़कीर जो हिकिड़ो बैत ॿुधाईंदासीं साईं तव्हांखे वाह वाह यार बेत ॿुधाए थक लाहे छॾींदो हुजे तूं बि सदके वञा वाह वाह बिस्मिल्लाह मिठा मिठा महबूब मेरा कई साल गुज़र गए सिक दे हा हा मिठा मिठा महबूब मेरा कई साल गुज़र गए सिक दे याद तलबा सब तर्क कितुन से जैसे तालब ते हिक दे वाह तेजा लाल लबां ते आशिक हासे कोई लाल त न हासे मग दे अर्ज कितो से हिक बोसे दा दू चार त न हासे मग दे आके हमल हजार करी हीले लगे नैन नहीं लिख दे वाह 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 फ़कीर साईं ॿियो ख़ैर हुजे न
अल्हम्दुलिल्लाह रहमान साईं दुआऊं लॻी पियूं हुजनि मौसम जे हिसाब सां कुझु घटि वधायूं थी वयूं आहिनि हुनजे लाइ माज़रत था वठूं बाक़ी प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा आहियूं प्रोग्राम ॾिसंदो हुजे त पोइ अॼोका रंग ऐं हू रंग ॾिसंदो हुजे छा चवंदो हुजे साईं ॾाढा रंग ज़बरदस्त आहिनि जीअं जीअं प्रोग्राम हले थो रंग वधनि पिया साईं रंग ज़रूरु रंग वधंदा हुजनि पर हे मींहुं ऐं ॿोॾ हिन ते फ़क़ीर इहा कैशट ई न खणंदो हुजे अॼु भला छो न सही ने लाइ भिटाई साहिब चयो न त अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहनि वाह अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहनि पुरई सेज पासे पिरी मर पिया मींहुं वसनि हाय हाय अच्छा ई पिरनि शाल हून बराबरि ॾींहड़ा हिकु जहिड़ा ॾींहं हुजनि असांजा ऐं महबूबनि जा बसि पर ईअं हुजे त असांजा माण्हू सुजाॻीअ तरफ़ हुजनि त सुभाणे ख़ुदा न ख़ासा कुझु थींदो हुजे त पोइ ॾाढा ॾुखिया थींदा हुजनि पोइ इहे ॾुख असांखां खयां बि न थींदा हुजनि साईं अल्लाह साईं आबाद कंदो सॼा वली सिंध में आहिनि को खुटको न आहे ईमान पको हुजे बाक़ी कोशिशि करे पाण खे बचाइण जी इंसान बाक़ी असांजो हैदराबाद जेको आहे मौला जो किलो कदमगाह आहे ऐं कासमाबाद तूं जीते त कुझु बि न थींदो असां फ़क़ीर दुआ था घुरूं तोखां अब असां उहो विच में जेके दरिया जे विच में फ़क़ीर जेके वेठा हुजनि असां उन्हनि जी ॻाल्हि कंदा हुजूं उहे फ़क़ीर सभु भॼी विया साईं हाणे ॿाहिरि निकिरी विया आहिनि बाबा हे मालवंद माण्हू हारी नारी फ़क़ीर उहे अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो उहे सभु ॿाहिरि निकिरी ईंदा रोडनि ते फ़क़ीर साईं वाह 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 बसि पोइ मानी तो वटि खाईंदा हुजनि होटल ते साईं बिल्कुलु मानी मुंहिंजी होटल 24 कलाक खुलियल आहे इहे पांठीअड़ा ईंदा आहिनि जेके बि उहे सभु असां वटि ब्रेक हणंदा आहिनि अलाह कंदो ख़ुशि हूंदा उहे ईमान अलाह ते कनि जेका ज़िंदगी आहे सा केॾां बि कान ईंदी बसि पोइ इहो होटल अहिड़ो हुजे कंहिंखे फ़क़ीर खे कंहिं फुकरा खे कंहिं ग़रीब खे कंहिं हारी खे तकलीफ़ थींदी हुजे त पोइ उनजी पारतड़ी हुजे मानड़ीअ जी साईं साथ ॾिबो या मानी जेका आहे इन जो साथ ॾिबो हर कंहिंसां भलाई कबी ॾिबो ऐं अलाह जी मानी आहे फ़क़ीर साईं वाह 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 हले पई लंगर हले पियो वाह वाह हलंदो रहे दुआ में यादि फ़क़ीर साईं वरी महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं सो ॻाल्हि फ़क़ीर त बीहंदा हुजनि पोइ ईअं त थींदो हुजे न हा ईअं त पोइ थींदो हुजे कीअं थींदो आहे पोइ तूं बि को मसइलो थियो हुजे पोइ हाणे वरी हथनि खे पोइ तयारु कंदी पोइ मानियूं पचाईंदी हुजे जेके ग़रीब गुरबो हुजे हुनखे लोला उते पुॼाईंदा हुजूं असांजो हाल जो हुजे न हा असां पंहिंजे मारूड़नि सां साॻीड़नि सां गॾु हुजूं हा पोइ ईअं न हुजे दुख में दर्द में पोइ किच हुजे पोइ पाणी हुजे पोइ मच्छर हुजे पोइ छा बि हुजे असां उन्हनि सां गॾु हुजूं हा बेटा हे चयो हुजे त असां ई पिरी पर असांजो असां ई मारवाड़ा हुजूं सदा ॾींहड़ा गॾु हुजूं मारवाड़नि खां मूर न छिजंदा हुजूं ऐं मारवाड़नि जो जेको अंदाज़ हुजे जेको रंग हुजे ऐं उन्हनि मारवाड़नि जी जेका लात हुजे उन्हनि जा जेके ॾुख हुजनि उहे पोइ भिटाई वारो बेत त अचोड़ी सूरनि वारियूं हाणे ईअं हुजेव हाणे जो इहे ॿोॾ अचे त अव्हां पाड़े जा ओड़े जा पाण में सलाह कंदा हुजो त अव्हां कहिड़े पासे माल कीअं कीअं गॾिजी रहणु खपंदो हुजे बंद ते थींदा हुजूं ऐं अॻिते जे लाइ वरी जेको हुजे असांखे छा करणु खपंदो हुजे ऐं तरक़ियूं असां कीअं हासिल कंदा हुजूं इहो वरी अवां सभई पाण में मिली जुली जेको हुजे हिकु सलाह थींदा हुजूं पोइ हिन में बालकड़ा हुजनि उहे पढ़ी पवंदा हुजनि लिखी पवंदा उहे ज़रूरु पोइ भिटाई साईं वांगुरु चवंदा हुजनि त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार किनी घणा किनी थोरा ॾिना जे ॾातार सो ॾातार जा जेके ॾिना हुजनि ॾुख ऐं सूरनि उन्हनि खे वंडे विराए विरछे करे हिक ॿिए सां वेहंदा हुजो तॾहिं वञी खंडरू ऐं खीर माणींदा हुजो सो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हलो कलाम ते वञिणो हुजे असांखे बि अञा ॾाठ ई कोसी न थी हुजे पाण राधलीअ सां अञा ॻाल्हि ई न कई हुजे अञा त हाणे ज़माने खे ज़मानो हिकिड़े पासे ऐं ही मग़ज़ हिकिड़े पासे माना मग़ज़ हणिणो पवंदो हुजे मग़ज़ हिन सां मग़ज़ हणी 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 मग़ज़ हाणे त असां बसि वञे चुप कयो वेठा कलाम हा कलाम हलाए छॾियूं हाणे वरी कलाम अॼु वरी कंहिंजो हलाईंदा हुजसि छो त हे ॾींहुं अहिड़ो हुजे आचर जो ॾींहुं हुजे सभु को घर में वेठो हुजे सो अॼु वरी सावण ऐं मारवल जो आवाज़ु हलायूं हा
सो साकू यार मना वणाए बावे सिर दी बाज़ी लग जावे। सो इहो अवां सभई ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो पर असांजा जेके साणीअ वासी हुजनि कराची खां कश्मोर ताईं कश्मोर खां कारूंझर ताईं हुजनि जेके बि हुजो अवां सभु जिते जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अवां हीअ सभु ॻाल्हियूं ॿुधंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो हर ॿियो माण्हू शामिलु थींदो हुजे शरीक थींदो हुजे पर आचर जी मोकल हुजे त सभु को घर में हुजे कि नेरनि कई हुजे बालक जेके हुजनि उहे बि हिन इंतज़ार में हुजनि त सुबुह थींदो हुजे आचर जो ॾींहुं हुजे त उहो आचर जे ॾींहुं वरी बालक पाण ई सवेर उथंदा हुजनि त कचहरी बि करूं रांदि रूंद बि कंदा हुजूं पर जॾहिं स्कूल वञिणो हुजे पोइ उन ॾींहुं उन्हनि खे वरी वरी उथारिणो पवंदो हुजे। हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा ख़्याल कटी थो ॻाल्हायां ताड़के नारे खां भाउ छा हुजे अदा ठीकु हुजो चङा भला अमन शांतियूं तव्हां ॿुधायो सर ख़ुशि आहियो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे भाउ शुक्र आहे मालिक जो सर हा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि वॾो इंजॉय पिया कयूं प्रोग्राम तव्हांजो सर वाह 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 मौसम कीअं हुजे हाणे मौसम फर्स्ट क्लास लॻी पई हुजे जोड़ाली मौसम आहे जुड़ लॻो पियो हुजे न जी जी वाह वाह सो हिन मौसम में सराह हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो वॾी महिरबानी हुजे अवां प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो शरीक थींदा हुजो ओ राधली हो कर हा हाणे तूं छॾ हाणे तूं इहा सिलेमानी तूं चाह काढ़ी हुजे सो मुंहिंजी ॾाढ कोसी थी हुजे तुंहिंजी वॾी महिरबानी हुजे तूं हेॾे ईंदी हुजे हाणे हा ख़बर कंदो हुजां चाह पींदी हुजां तूं हाणे सिलेमानी चाह हाणे इहा काढ़ी जा बीठो हुजे ज़माने खे मोह ॾींदो हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां चाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर दुआ आहे तव्हां ठीकु आहियो था हा हा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे वॾी हवा हलंदी हुजे अवां ॾे किथे ॿाहिरि हुजो सफ़र में हा न सफ़र में कोन आयो पखे जी हवा हले पई वेठा आहियूं पखे जी हवा ते वेठो हुजे पोइ थोरो हेॾे होॾे थींदो हुजे पखे जी हवा वॾी मोबिलियल में वेंदी हुजे अच्छा न हाणे सही आहे आवाज़ु सही पियो अचे तव्हांजो हा हाणे सही आहे ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजे चङा भला हा ॿियो सभु ख़ैर तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया इंजॉय कयूं पिया वाह 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 कीअं रंग अॼोकी ॻाल्हि अॼोको रंग इहो कीअं लॻो हुजे हा तव्हांजा रंग सदाईं बहितरीन आहिनि अॼु बि जेको आहे सो ॿुधोसीं प्रोग्राम कुझु ऐं ऐं रंग तव्हांजा तमामु बहितरीन आहिनि अॼोको इहो मींहं ऐं ॿोॾि जे हवाले सां इहे ॻाल्हियूं सभिनी ॾिसंदड़नि रखूं हुजनि अवां छा रखो ॻाल्हि केतिरो आगाह हुजो हिन ॻाल्हियुनि खां हा पाण वटि त अलाह जी महिरबानी बरसाति हाली कोन्हे बाक़ी ॿिए पासे नुक़सानु थियो आहे ॿोॾि थी आहे हओ ऐं ॿियो दरिया पासे जेको आहे मौज मस्ती में आहे अलाह ख़ैर करे हओ सुभाउ ईअं न दरिया हा हा पासे सफ़ा पाण चयोसीं बे दफ़ा पाणी कोन्हे हाणे त सफ़ा मौज मस्ती में आहे बसि इहो इनखे इहो सुहे बि थो इन रंग में असांखे वणंदो बि हुजे हा साईं इन सां ख़ुशहाली आहे ईंदी त पलो वलो ईंदो समुंड मां हा हा ऐं तमामु बहितरी थींदी पले जी वट कंदासूं साईं बाक़ाइदे वट थींदी हुजे ॿियो हा पोइ हाणे पाणी वरी आहिस्ते आहिस्ते घटि पोइ त पोइ वरी पलो ईंदो बिल्कुलु ईअं हुजे सो सभिनि खे सलाम वॾी महिरबानी यादि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो लख थोरा कुर्बतूं अवां सभिनी जूं जिन जिन अॼु रामराधा खे ॾिठो हुजे फोन कॉल ते कचहरियूं कयूं हुजनि उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि लख लाइक हुजनि ॿियो कुझु ॿियो छा चवंदी हुजां रेवड़ियूं खणी ॾींदी हुजे न नकुल खणी ॾींदी हुजे न परे थींदो हुजे रेवड़ियूं नकुल सुरो खाई वियो हुजे इन सुरो कोन हुजे तूं अची लॻी हुजे जेको खाई वई हुजे न हाणे सुरे खाधल हुजे न राति जो जेको हुजे वठो खाईंदो हुजे हा हिकिड़ी करे आवाज़ ईंदो हुजे ईंदे वेंदे हिकिड़ी ॿ खाई वेंदी हुजे सही त न हुजे खाई वेंदी हुजे लपे वेंदी हुजे हा मिठा न हुजे हलो
सलामकुम। वालेकुम वालेकुम सलाम हुजे। हाय साहब छा हाल हुजे? बाबा ख़ैर, तव्हां ॿुधायो? तबियतूं ॿाहिरि हुजनि बा? अल्लाह साईं ख़ुशि रखे, तव्हांखे आबाद रखे। वाह 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 वाह। अॼु जो प्रोग्राम में शामिल थिया जो भले पार खां सो ॾाढो ई ख़ुशीअ वारो महीनो बि हुजे। हर माण्हू हिते बि न अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। असां दुआऊं पिया घुरूं त सभिनी खे मुस्लमाननि खे ॿोॾ खों अल्लाह साईं बचाए, पंजाब वारनि खे बि, असांखे सॼे पाकिस्तान खे, सॼे मुल्क खे बिल्कुलु सही दुआऊं हलनि पयूं। हा बिल्कुलु दुआ हुजे सॼे मुल्क लाइ, ख़ासि सिंध लाइ बि दुआ हुजे, सिंध लाइ बि दुआ हुजे। सिंध जे लाइ बि सभिनी मुस्लमाननि लाइ दुआऊं घुरूं था। अल्लाह साईं माफ़ी ॾे सभिनी खे, अल्लाह साईं ख़ुशि रखे। हा साईं, बसि इंसान ज़ात लाइ हुअणु खपे। जानवर जी त जड़ा इहा बि ॾिसो त कीअं वहकरनि में वही ईंदा हुजनि, हू केॾे तकलीफ़ में हुजनि यार। सभु ॾिसूं पिया, अल्लाह साईं माफ़ी ॾे बसि। हा बिल्कुलु सही चवंदा हुजो। दुआनि में यादि रखंदा हुजो अदा। बाबा साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांजी तबियत सही रखे। वाह 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 वाह। उस्ताद वहीद अली को कलाम ॿुधायो असांखे। बसि ठीकु हुजे। सभिनी खे सलाम अबा। कुर्ब मोहबतूं अदा तव्हांजूं। सभिनी खे सलाम। कुर्बा जा मोहबतूं हुजनि। तूं हाणे देगड़ी खे चाढ़ींदी हुजे, बाक़ी हाणे खयो पाण देगड़ी थोरो मुंहुं कयो त बीठी हुजे, हाणे चाह चाढ़ींदी हुजे हुनखे। माना अंदरि वेठी हुजां, बाह के मथां अञा जेको हुजे दुख आयो हुजे। ओ राधली खां सवा बि तुंहिंजो हीअं डरे। अॻ इहा सिलेमानी काढ़ी हुजे, पती विझी अहिड़ी करे छॾी हुजे चाह कड़ी। जेको हुजे भूरियूं बगियूं कारियूं असर कुंडियूं मेयूं बिहारियूं हुजनि। हा हुजे त घर में का लेली बि कोन। हा तूं जो हुजी बे कंदी हुजी, बस हाणे लेली जी कड़ी जरे न ॻाल्हाईंदो पोइ बाक़ी हिते ॿिए घर कर कते मूंखे न ॻाल्हाईंदो हुजे। पोइ बाक़ी चाह पोइ हे वरी हीअं थी वेंदो हुजे। हा ईअं हूअं वरी सिधो हुजे बस। सिधो हुजे। हा हूअं इहो ईअं ई हुजे, हुजे इन जो सिस्टम ईअं ठहियलु हुजे। ठहियलु हुजे न। हा इहो ई सही हुजे। हा बसि पोइ बाक़ी हीअं ई हीअं छा हिन में नट लॻंदो हुजे, वरी हुन में इहो लॻंदो हुजे त छा ईअं न चवंदो हुजे। पोइ वरी ख़बर हुजे न राधुल जी, हितां वारो जो छॾींदी हुजे न वण ते तोखे मूं चओ अलाए हितां वण ते वेंदी हुजे, अलाए छा हाणे तूं हाणे उॾामंदी हुजे, तूं हाणे वण ते पुॼंदी हुजे, वाका कंदी हुजे। चाह जेका सिलेमानी अॼु काढ़ी हुजे बाबा, उन में बि पती विझी अहिड़ी कड़ी कई हुजे त जहिड़ो पाण ॻाल्हाईंदी हुजे ओड़ो ई कड़ी चाह करी हुजे। हीअं करे पीती हुजे, पीती न हुजे, हेॾो हेॾो प्यालो पीतो हुजे देगड़ी जहिड़ो। बसि उहा चाह ईअं पीती हुजे जीअं बालक खे जुलाब लाइ दवा पियारींदा हुजनि, ईअं करे पीती हुजे। तोखे वॾी ख़बर हीअ वॾी साइंसदान हुजे। हा पती चूसींदो हुजे। मां त पती पर हे चाह जो जेको हिनखे फुड़ो लॻे न, उहा बि चुपड़ियां चूसे वेंदी हुजे, बाक़ी मुंहिंजे लाइ हा छॾींदी कख बि न हुजे। छा थियो हुजे? हा अञा लिखल हुजे, अॻियां बि ॿ टे सीन लिखल हुजनि, इहे ॻाल्हाइणा पवंदा हुजनि। हाणे हिते ॾंद कढंदी हुजे। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आर्तवार सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजो। सो अवां मालिक जे पनाह में हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो। ईंदड़ हफ़्ते ईंदा हुजो त सॼी सूरत हाल अवां जे साम्हूं खणी ईंदा हुजूं। मालिक अवां ते बाझ कंदो हुजे, सॾ में सॾु हुजे। रामो इरादा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि। जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान पर हुजे, साथ सलामत हुजे, सलामत हुजे। पर हा वेंदे वेंदे उस्ताद वहीद अलीअ जो कलाम हुजे, ही सांगियड़ा थई साॻिया। सो इहे सभु भेटाईअ जा सांगियड़ा हुजनि। वेंदे वेंदे वहीद अली सभिनी जे नज़र हुजे, धणी अवां जो निगहबान वरी अवां सां गॾु हुजो। वॾी महिर।